सिंध एक्शन कमेटी तरफां ज़मीनुनि ते वालार ख़िलाफ़ सुभाणे बहिरिया टाउन आॾो लॻंदड़ धरणे जूं तैयारियूं तेज़ कयूं वयूं आहिनि। शहर शहर ॻोठ ॻोठ जागरता मुहिम जारी आहे। कोमप्रस्त क़यादत रस्ता रोक जी सूरत में सॼी सिंध ब्लॉक करण जो चिताव ॾेई छॾियो आहे। बहिरिया टाउन जी ॾाढ ख़िलाफ़ सैद जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी, सन्नान खान कुरैशी, रियाज़ चांडियो, रसूल बख्श ख़ासख़ैनी ऐं ॿियनि जी क़यादत में बहिरिया टाउन कराची जे मुख्य गेट आॾो धरणो हयो वेंदो। धरणे जी कामयाबी लाइ सिंध एक्शन कमेटी ऐं सिंध दोस्त धुरियनि तरफ़ां हलचल तेज़ कई वई आहे। शहर शहर दौरा करे दावतूं ॾिनियूं वयूं आहिनि। सिंध इंडिजीनियस अलायंस तरफ़ां मलीर जे ॻोठनि में जागरता जो सिलसिलो जारी आहे। JUI अॻवान मौलाना राशिद महमूद सुमरो, QAT सरबराह अयास लतीफ़ अली जो अॻूणे वॾे वज़ीर डॉक्टर अरबाब ग़ुलाम रहीम ऐं ॿियनि तरफ़ां धरणे जी हिमायत जो ऐलान कयो वियो आहे। धरणे जी कामयाबी लाइ सियासी समाजी वर्करनि, अदीबनि, शाइरनि ऐं दानिशवरनि समेत फ़नकार ऐं अदाकार बि जागरता मुहिम जो हिसो थी विया आहिनि। आवाम खे भरपूर शिरकत जी अपील कई वई आहे। मुख़्तलिफ़ धुरियनि धरणे वारे हंधि सबीलूं लॻाइण जो पिणु ऐलान कयो आहे।